ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िले नौशरो फ़रोज़ जे ॻोठ लालबख्श लुंड जी रहवासन नारी अनीता दी बरकत अली लुंड पंहिंजे मङे दे मोरो वासी अली ज़मान वल्द जमील अहमद सुमरो सां शादी करे छॾी। जंहिं बाद नारी अनीता पंहिंजे मुड़ुसु अली ज़मान सुमरो सां गॾिजी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो 2 साल अॻु मोरो शहर में मङणो थियो हो। जंहिंखां पोइ मुंहिंजी मङे दे जे माइटनि मुंहिंजो रिश्तो घुरण शुरू कयो त मुंहिंजे माइटनि लालच में अची ॿिए कंहिं सां शादी कराइण रहिया हुया, जेका मूंखे क़बूल न हुई। तंहिंखां पोइ माइटनि जे घरां सिर्फ़ु 3 कपिड़नि में निकिरी पंहिंजे राज़ो ख़ुशीअ सां ज़िंदगी गुज़ारण लाइ ज़मान सुमरो सां शादी कई आहे। जंहिंखां पोइ मुंहिंजा वालिदैन ऐं रिश्तेदार असांखे क़त्ल जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं असांजी ॻोल्हा करे रहिया आहिनि, जंहिं सबबु असां दरबदरी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया आहियूं। इन चयो त मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुसु या उन जे माइटनि मथां को केस वग़ैरह दाख़िल कराइनि त उनखे कूड़ो सम्झियो वञे ऐं मूं समेत मुंहिंजे मुड़ुसु या मुंहिंजे साहुरनि खे को बि जानी माली नुक़सानु थियो त उनजा ज़िम्मेवार मुंहिंजा माइट हूंदा। छॾे त नौजवान अली ज़मान सुमरो चयो त मूं सां अनीता दी बरकत अली लुंड पसंदि जी शादी कई आहे। उनखां पोइ असांखे कूड़नि केसनि में फसाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, IG सिंध पुलिस, DIG शहद वज़ीराबाद, SSP नौशरो फ़रोज़, DSP नौशरो फ़रोज़, SHO नौशरो फ़रोज़ ऐं DSP मोरो समेत बस वारनि खे अपील कई त असांखे धमकियूं ॾींदड़ ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। अबू जो नालो बरकत हुआ, ज़ात लुंड हुआ, निकाह ज़मान सां कयो आहे, जेको मुंहिंजो मंगेतर आहे, जंहिंसां मुंहिंजी पहिरियां एंगेजमेंट थी हुई। जिते अमी अबू माना ॿिए हंधि मुंहिंजी कराइनि पिया, उते मूंखे माना सही कोन लॻो, मां राज़ी कोन हुअमि उते। हींअर मां पंहिंजी मर्ज़ी सां निकिती आहियां, पंहिंजी मर्ज़ी सां निकाह कयो आहे, जिथे मां नथी चाहियां मुंहिंजा माउ पीउ मूंखे को केस करनि। हींअर मां सही आहियां। मुंहिंजे मुड़ुसु ज़मान ते केस दाख़िल कंदा त उहो कूड़ो सम्झी वञे। मुंहिंजो नालो ज़मान आहे, वल्द जमील अहमद सुमरो। मां कुझु टाइम पहिरियां मुंहिंजी अनीता दी बरकत लुंड सां इंगेजमेंट थी हुई, जंहिंजे करे 2-3 साल पहिरियां इंगेजमेंट थी हुई। ऐं जॾहिं मां हुननि खां घुर कई त हुनजा माइट लगातार अॼु सुभाणे कंदे ॻाल्हि खे टालींदा रहिया। ऐं पोइ मूंखे ख़बर पियो त हू हुनजो शादी कंहिं लालच में अची ॿिए हंधि करणु चाहिनि था। उन खां पोइ मुंहिंजे छोकिरे सां राब्तो थियो।